उत्तम पोपटानी जय हीरो जे पिताजी भूमिका निभाई उत्तम पोपटानी ता हिरे वाली जेके थींदा वञे असां विच में हरियाणा हीरोइन ने मां जो रोल किया है भारती वाधवानी की बेहतरीन भूमिका निभाई है सारांश दिया है भूमिका जी ॾाढो ॾाढो सुहिणो ऐं सुठो रोल हुयो बिल्कुल मां भी चाहींदुमि पन्नी पन्नी वो थैली वीरेन नंढो गाड़ियो नंढो छोकरो इयो हेडिया तो चैम हेडिया हीरे हेडिया हां हां अरे हम जाने तो जो हम पाण पहिरें ॾींहुं फिल्म ॾिठी था वाकई क़दरदानी हो मिसेस रोहिणा जो हिक ॿिए खे प्रोत्साहन तमामु